खबर मां शेयर कंदासीं। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो। 35 वरिएं जो नौजवान सफ़र अली वल्द पोढ़ो ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी वियो। संदसि घर में कोहराम तला हुई। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो आहे। 35 वरिएं जो नौजवान सफ़र अली वल्द पोढ़ ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त भित किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी पियो। संदसि घर में कोहराम तला आहे। खबर मां शेयर कई पिया। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो आहे। 35 वरिएं जो नौजवान सफ़र अली वल्द पोढ़ो ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त भित किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी पियो। संदसि घर में कोहराम तला आहे। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो। 35 वरिएं जो नौजवान सफ़र अली वल्द पोढ़ो ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त भित किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी पियो। संदसि घर में कोहराम तला आहे। खबर मां सुबुह देरो मां शेयर कई पिया। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो आहे। 35 वरिएं जो नौजवान सफ़र अली वल्द पोढ़ो ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त भित किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी पियो। संदसि घर में कोहराम तला आहे। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो। 35 वरिएं जो नौजवान अली सफ़र अली वल्द पोढ़ो ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त भित किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी वियो। संदसि घर में कोहराम तला आहे। खबर मां शेयर कई पिया। सुबुह देरो भरिसां ॻोठ टंडो मीर करम खान टालपुर में घर जी भित किरण सबब नौजवान फौत थी वियो आहे। 35 वरिएं जो नौजवान सफ़र अली वल्द पोढ़ो ख़ासि केली पंहिंजे घर जी दीवार जी मरम्मत करे रहियो हो त भित किरी पई। दीवार हेठां अची नौजवान फौत थी पियो। संदसि घर में कोहराम तला आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सुबुह देरो मां GM सामटियो खां। GM सामटियो आगाह कजो। जी बिल्कुल। अॼु नौजवान 35 साला सफ़र जेको आहे ख़ासि केली पंहिंजे दीवार जी मरम्मत करे रहियो। जेका दीवार संदसि मथां अचानक किरी, जंहिंखे हुननि जा जेको आहे पीउ ऐं ॿाहिरि हॉस्पिटल खणी पिया वञनि, पर रस्ते में ई हुन दम धणी वारे कयो। ऐं हुनखे ॿुधाईंदो वञा त हिन नौजवान पंहिंजे जेको आहे पुणेरनि में 3 न्याणियूं ऐं हिकिड़े पुट जी औलाद छॾी आहे। जी महिरबानी GM सामटियो तफ़सीलनि जे लाइ।